प्यारा वारो सिंधी तालीम पढ़ण ऐं लिखण लाइ सिंधी पटीअ जे अखरनि जा नाला ऐं उन्हनि जा 10 आवाज़ जन खे अखरनि जा नाला ऐं उचार बि चइबो आहे उहे अचणु ज़रूरी आहे। अॼु जे अखर जो नालो या उचार टे, जंहिंखे असां सिंधीअ में टे बि चवंदा आहियूं। बुनियादी लफ़्ज़ टोपी, आवाज़ ऐं लफ़्ज़ ट टब, जंहिंखे टप बि चइबो आहे, टे टिंडण, ट ट्वाल, हिन खे ट्वाल बि पढ़ी सघिजे थो ऐं ट्वाल बि चई सघिजे थो। टा टांगो, टो टोपलो, टओ ट्रौंको, ट्रू ट्रूह, टे टेलीफोन, टे ट्रैंक, जंहिंखे पेती बि चइबो आहे, टी ट्री है। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते वीडियो मुकमल ॾिसंदा।